सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर अली शाह पंहिंजी पहिरीं घरवारी उन मां थियल औलाद खां लातालुकी जो ऐलान करे पुटनि ऐं पोटनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो। संदसि चवणु आहे त पहिरीं घरवारी मां थियल औलाद मूंखे ऐं मुंहिंजी ॿी घरवारी खे क़तल करण जी साज़िश करे रहिया आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर अली शाह खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आउं पंहिंजी पहिरीं घरवारी ऐं उन मां थियल औलाद खां लातालुकी जो ऐलान करियां थो। हुन वधीक चयो त मूं सॼी ज़िंदगी इज़त सां गुज़ारी आहे ऐं बाक़ी ज़िंदगी बि इज़त सां गुज़ारणु चाहियां थो। आउं चाहींदो हुअसि त पहिरीं घरवारी मां थियल औलाद मुंहिंजे नक्शे क़दम ते हले, पर ईअं न थी सघियो। मुंहिंजो पुटु बि मुंहिंजे चवण बिना नौकरी छॾे आयो। अली शाह जो चवणु हो त मुंहिंजे नंढे पुटु मुंहिंजी इजाज़त खां सवाइ ज़मीन खपाए छॾी। पहिरीं घरवारी मां थियल औलाद अहिड़नि कमनि में मुलवस आहे जेको आउं ॿुधाए नथो सघां। संदसि चवणु हो त मूंखे जेको हिसो ॾियणो हो ॾेई चुको आहियां, वधीक कुझु नथो ॾेई सघां। मुंहिंजी पहिरीं घरवारी मां थियल औलाद मूंखे ऐं मुंहिंजी ॿी घरवारी खे क़तल करण जी साज़िश करे रहिया आहिनि। अली शाह पंहिंजी पहिरीं घरवारी मां थियल पुटनि ऐं पोटनि ते केस दाख़िल कराए छॾियो आहे। पिरालोय थाणे ते दाख़िल केस में पुटनि अली हैदर शाह, बशीर हैदर शाह, पोटनि कुर्बान शाह, नवाज़ अली शाह, जाफ़र शाह ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। ज़रियनि मूजिब केस दाख़िल थियण बाद पुलिस सैयद जाफ़र शाह समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे।